अॼु मूंखे कादिर आंटो मूंखे दावत ॾिनी त अचो सिंधियाणी तहरीक जो प्रोग्राम आहे, उन में तव्हांखे कुझु ॻाल्हाइणो आहे। त सिंध जी तारीख़ ऐं सिंध जे समाज ऐं सिंध जी सियासत ते सोचण जो मूंखे हिकु पुराणो शौक़ु रहियो आहे ऐं मुंहिंजो थोरो खाबी धुर या लेफ्ट जेके आइडियोलॉजीज़ आहिनि उन ॾांहुं बि लाड़ो रहियो आहे। त मां जॾहिं किताब पढ़ंदी हुअमि त घणो करे अंग्रेज़ी ऐं उर्दूअ में मां किताब पढ़िया। पोइ मां सोचियमि त को सिंध में का अहिड़ी लेफ्टिस्ट नज़रे जो को हितां जो तकलीफ़ी अंदाज़ में जेको कम्यूनिज़म माण्हुनि खे सम्झाइणु चाहींदो हुजे, सिंध जी तारीख़ में कॾहिं को अहिड़ो माण्हू रहियो आहे, पोइ मुंहिंजी इहा पोइ ॻोल्हा शुरू थी न। त पोइ मां किताब पढ़ियमि पलीजो साहब जी, मूंखे ख़बर पई त ही वॉज अ लेफ्टिस्ट कम्युनिस्ट लीडर ऑफ सिंधी नेशन। त उनजा किताब जॾहिं मां पढ़ियमि सुबुह थींदो उनजो जेको बुनियादी किताब आहे जंहिंमें उन सिंधी समाज जी लेफ्टिस्ट नुक़्ते नज़र खां स्टडी कई आहे। अॼु मां चवंदमि त उहो जेको आहे त 1970s में लिखियलु उहो किताब, पर हिन दौर में बि जेकॾहिं उनखे पढ़ी करे तव्हां पंहिंजी पॉलिटिकल लाइन तव्हां वरी बि सही करे सघो था। छो त हिन वक़्तु सिंध खे पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ु, छो त हूअं त लेफ्ट जी ॻाल्हि तव्हां चवंदो त पीपल्स पार्टी चवंदी मां वॾी लेफ्टिस्ट आहियां, मूंखां वॾो त सिंध में को लेफ्ट जो को नुमाइंदो ई कोन्हे। सिंध जी लेफ्ट या खाबी धुर जी ॻाल्हि मां ई कयां थी, पर सिंध में वर्किंग क्लास माना पोड़े तबिके ऐं हेठिएं क्लास ऐं जेके मज़दूर आहिनि या वर्किंग क्लास जा माण्हू आहिनि उनजी रिप्रेज़ेंटेशन करण लाइ हिकु असांखे वर्किंग क्लास जी प्योर ई वर्किंग क्लास जी हिकु पॉलिटिकल पार्टी जी घुरिज आहे। ऐं अवामी तहरीक हिकु क़िस्म सां पुराणी वेल ऑर्गनाइज़ पार्टी आहे जेकी ॻोठनि में शहरनि में पंहिंजो पाण खे सुठे नमूने सां हुन ऑर्गनाइज़ कयो आहे 50 सालनि खां। माना ॾिसो तव्हां त औरतुनि जूं विंग्स उन्हनि ठाहियूं, नंढड़नि ॿारनि में उहा सियासी शऊं ॾियनि था, त माना बुनियादी कमु त थियो पियो आहे। पर हाणे अलाए कहिड़ी पार्टी स्ट्रक्चर में कुझु थिए थो मसइलो या छा, जो उहे जेके बि लेफ्ट जा माण्हू आहिनि हिक ॿिए सां ॿधी इतिहाद करे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु विड़ी सघनि ऐं सिंध असेंबली में पहुची सिंधी माण्हुनि जो इफेक्टिव आवाज़ उते बुलंद करे सघनि। त उहा जॾहिं मंज़िल पहुचबी त पोइ चइबो आहे बाबा रसूल बख़्श पलीजो साहब जेकी सिंधी माण्हुनि में तकलीफ़ी तौर ते कम्यूनिज़म या लेफ्ट जी जेकी अॻी सियासत आणणु चाही उहा कामयाबु केतिरी थींदी या वई। जॾहिं तव्हां जेको वॾो ज़बरदस्त क़िस्म जो लीडर तारीख़ पैदा कयो आहे न, ठीकु आहे। सिंध में शुरू में छा हूंदो त हिते जॾहिं पार्टीशन थियो सिंध जे शहरनि मां सिंधी हिंदू तबिको लड़ी वियो, त हिते हाणे सिंधी माण्हुनि खे सिंधी ॿोलीअ में सम्झाइण लाइ तव्हांखे पोइ के दानिश्वर खपनि पिया। पोइ इहो दानिश्वरीअ जो कमु हाणे हिकु सियासतदान तव्हांखे करे ॾिनो जंहिं कम्यूनिस्ट मैनिफेस्टो पढ़ी कार्ल मार्क्स जो हुन लिखो त कार्ल मार्क्स हाणे यूरोप जे समाज में इनकलाब आणण लाइ जेकी तर्जीहो कयो आहे उनखे हाणे तकलीफ़ी तौर ते सिंधी समाज में मां कीअं फिट कयां, त हुन इहो कमु करे ॾेखारियो 70 जे दौर में। पर अॻियां एॾियूं त माना ख़तरनाक फोर्सिस आहिनि फ्रॉम मिलिट्री डाउन टू रिलीजियस राइट विंग जेके हुननि अहिड़नि माना माण्हुनि खे कामयाबु थियणु न ॾिनो आहे न, पर उन जा सबब असांखे फाइंड आउट करणु घुरिजनि, उन्हनि खे सॉल्व करण जी ज़रूरत आहे ऐं अलायंसिस ठाहिण जी ज़रूरत आहे माण्हुनि खे न। जेके लेफ्ट जूं पार्टियूं आहिनि सिंध में डिफरेंसिस ख़तमु करे लीडरशिप जो बि इहो जेको इशू रहे थो त बाबा मां लीडर हुजां ऐं मां ई अॻिते हुजां, इहा सोच ख़तमु करणी पवंदी, तॾहिं ई पीपल्स पार्टी या ॿिए जेके राइट विंग जूं जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उन्हनि खे तव्हां डिफीट करे सघो बसि। माना पर मुंहिंजे लाइ माना फेवरेट माण्हू आहे हिते सिंध जे तारीख़ जो पलीजो साहब, छो त हुन माना कम्यूनिज़म खे हिकु ॾाढी सवली अंदाज़ में या डायलेक्टिकल मटीरियलिज़म खे ॾाढो सवले अंदाज़ में तव्हांखे सम्झाए छॾियो आहे बाबा हिते तव्हांजो पहिरियों दुश्मन जेको आहे उहो जागीरदार ऐं वॾेरो तबिको आहे, उनजे ख़िलाफ़ु तव्हांखे सियासी शऊर ॾिए थो ऐं मिडिल क्लास माण्हू अपॉर्चुनिस्टिक आहे इहो तव्हांखे सम्झाए थो त तव्हां पर पाण में हाणे ॿधी कयो ऐं पंहिंजो तव्हां वोट जे ज़रिए इलेक्शन जे ज़रिए अहिड़नि माण्हुनि खे खटायो, इहो त हाणे आवाम जो कमु आहे न। त इहा हाणे करे ॾेखारियो हुननि जो तो न आहे, हू माण्हू पंहिंजे हिसाब सां कमु करे विया, अॻिते हाणे तव्हांजो कमु आहे त केतिरो हुननि में तव्हां
तो बस मां इहो चवणु चाहींदमि। महिरबानी। For more such updates, subscribe to our channel Tehreek Media and press the bell icon for free notification updates. And don't forget to like, comment and share.